अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ईद कचहरी में आवां ताजो मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे। 2 ॾींहं ईद जा तव्हां ॾिठो त ईद जी जेका गरम जोशी हुई उहा बरक़रार हुई। कोरोना जे वबाई दौर में ॾुख ऐं ग़मनि जिते असांजा केतिरा ई प्यारा असांखां विछड़ी विया, केतिरा ई प्यारा असांजा इस्पतालुनि ऐं घरनि में आइसोलेट आहिनि, पर उन जे बावजूदि असांजी सॼी सिंध में माण्हुनि ईद भरपूर नमूने सां मल्हाई। पंहिंजनि प्यारनि जो बि ख़्यालु कयो, पाड़े वारनि जो बि ख़्यालु कयो ऐं अञा बि ॿियनि माण्हुनि जो ख़्यालु करणु घुरिजे जेके ग़रीब पाड़े ओड़े में आहिनि। इन ई ईद जे घड़ियुनि जे हवाले सां अॻु में जेके ईदूं मल्हाइबियूं हुयूं उहे कीअं हूंदियूं हुयूं जॾहिं करोना कोन हुई, ऐं जॾहिं ईद करोना अची वई आहे त पोइ हाणे ईद कीअं पई मल्हाइजे, इन हवाले सां अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। महिमान में मौजूदु आहिनि डॉक्टर अब्दुल फताह दाऊदपुटो साहब, पाण आर्ट एंड कल्चर यूनिवर्सिटी जामशोर जा चांसलर आहिनि। उन सां गॾोगॾु नुसरत परवीन सतो साहब प्राइवेट स्कूल इंस्टीट्यूशन सिंध जूं फोकल पर्सन आहिनि, ऐं नसीर मेमण साहब पाण सोशल वर्कर आहिनि। मटियारी ज़िले मां सूबाई तक ते इलेक्शन विढ़ंदा रहिया आहिनि, मटियारी जा मशहूरु समाज सुधारक आहिनि। ऐं उन सां गॾु मैडम प्रोफेसर डॉक्टर शाहिदा परवीन अबड़ो साहिबा पाण एडिशनल डायरेक्टर कॉलेजिस आहिनि, नाले वारी तइलीमदान आहिनि। तव्हां सभिनी खे वेलकम था कयूं। ॻाल्हि ॿोली शुरूआत दाऊदपुरा साहब तव्हां कंदासीं त करोना कोन हुई त ईद कीअं हुई, ऐं जॾहिं करोना आहे त पोइ ईद कीअं गुज़री आहे? ॻाल्हि इहा आहे त मां पाण त पंहिंजो माशी तौर ते मुंहिंजो ताल्लुक़ त आहे पंहिंजो आर्ट सां, हा, पर मां पंहिंजी ज़िंदगीअ जा उसूल जेके आहिनि उहे सिहत जे पॉलिसियुनि जे तहत गुज़ारण जी माना तवक़ो रखंदो आहियां ऐं तलक़ीन बि कंदो आहियां। त जीअं त हीअ कोरोना या कोविड-19 हिकिड़ी बिल्कुलु अहिड़ी बीमारी आहे जिन जी मौजूदगी ऐं ग़ैर मौजूदगीअ जा वॾा बहस आहिनि, पर उन बहसनि खे साइड ते रखे मां पंहिंजे दिलि सां सिदक सां सिहत जा जेके माहिर आहिनि उन्हनि जे उसूलनि खे मद्देनज़र रखंदे ईद गुज़ारी आहे ऐं आईंदा बि उन्हनि जे तहत ईदूं गुज़ारबियूं रहिबियूं। सही। तंहिंजे जे करे उहे जेके उसूल ऐं ज़ाब्ता हुया त ईद जो पहिरियों उसूल बि इहो आहे त ईद पंहिंजे घर वारनि सां गुज़ारिजे। अच्छा। ॿियो उसूल हुनजो इहो आहे त ईद पाड़े वारनि सां गुज़ारिजे, माना विथी थी वई त माना पाड़े वारनि सां ईद गुज़ारण जो मक़सदु माना सोशल डिस्टेंस क़ाइमु थी वई। सही। पहिरीं गॾिजी गुज़ारण माना घर वारनि सां गुज़ारिजे, ॿियो नुक़्तो आहे पाड़े वारनि सां गुज़ारिजे, त माना उन में ऑटोमेटिकली सोशल डिस्टेंस पैदा थी वियो। त हिन दफ़े जेका ईद आहे पाड़े वारनि सां गुज़ारण वारो ताल्लुक़ उहो सोशल डिस्टेंस सां क़ाइमु थियो। सही। ऐं 3 नंबर जो इहो आहे त ईद जेका आहे सा फ़क़ीरनि या जेके दोस्तनि उन्हनि सां गुज़ारिजे। त उहो वरी 3rd स्टेप जो सोशल डिस्टेंस आहे। त जेकॾहिं को तव्हांखे फ़क़ीर हथ अची वञे, कोई यार दोस्त परे जो आहे त उन सां ईद कीअं गुज़ारिजे, छा कजे। सो उनजे लाइ हिकु दफ़ो ॿीहर साइंसदाननि जी महिरबानी जो उन्हनि अॻे टेलीफोन हो हाणे मोबाइल फ़ोन ईजाद करे छॾियो आहे, त पाण इहे सभई मामला वेही फ़ोन ते सभिनी दोस्तनि यारनि सां सलाम दुआ करे पूरा कया आहिनि त जीअं साइंसी माहिरनि ऐं सिहत जे माहिरनि जे ॾिनल सलाहुनि खे भरपूर नमूने सां अमल पेरा रखी सघे। ठीकु सर। नुसरत परवीन सतो साहब तव्हां कीअं था ॾिसो? अॻु में ईद थींदी, औरतूं शॉपिंगूं कंदियूं हुयूं वॾे पैमाने ते, हाणे बि शॉपिंग सेंटर खुलिया ईद जे ॾियारनि जे करे, सुप्रीम कोर्ट खोलिया, पर माना उहो जेको जोश जज़्बो हुयो उहो बरक़रार रहियो। चांदरा थींदी, रेशम गलियूं, सदर जूं बाज़ारूं, मार्केटूं हाणे बि खणी थोरियूं घणियूं रहियूं, पर उन ईद ऐं हाणोकी ईद में छा फ़र्क़ु आहे? जेको आहे सो डेफिनेटली फ़र्क़ु त आहे, छो त पहिरियां जेको ख़ौफ़ ऐं दिलि में माण्हुनि जे अहिड़ी शइ वबा जो कोन हो, ऐं हिन साल जीअं सर ॻाल्हि कई त उहा ई शइ मतिलबु मेंटेन त कई आहे माण्हुनि काफ़ी, पर उहो इलीट क्लास ई मेंटेन करे सघियो आहे। बाक़ी जीअं ई लॉकडाउन खुलियो आहे त तव्हां ॾिठो हूंदो, तव्हांखे क्लिप्स मुख़्तलिफ़ मिलियूं हूंदियूं व्हाट्सएप ते, असां बि उते ई ॾिठियूं त एॾो क्राउड हो मार्केट्स में, ऐं ख़ासि करे उहे नंढियूं मार्केट्स, छो त वॾा मॉल्स वग़ैरह त बंदि हुआ ऐं नंढियूं मार्केट्स असां त जीअं वञी कोन सघियासीं ॿाहिरि, पर ॾिठोसीं पिए त उहो ई माण्हुनि में जोश जज़्बो ऐं इहे शयूं मौजूदु हुयूं, ऐं जीअं उहो सम्झनि ई कोन पिया त को कोविड-19 छा शइ थींदी आहे, ऐं हुननि जे नज़र में का बि अहिड़ी बीमारी कोन्हे का। जेके माण्हू अंडरस्टैंड कनि था उहे SOPs बि फॉलो कनि था, ऐं जेके नथा कनि उन्हनि जे लाइ कुझु बि कोन्हे। सही। सही। नसीर मेमण साहब तव्हां छा चवंदा हिन ईद जे हवाले सां? तव्हां त ॾिठो त अक्सर ॿाहिराड़नि में माण्हू ईदुनि ते भाकुर पाए मिलनि पिया, छाजी करोना, का ॻाल्हि ई कान्हे का, करोना किथे आहे, माण्हू साॻियो अॻु बि कनि पिया, हथु मिलाणी हिन में SOPs तहत मना आहे त पंहिंजो पोइ इहो कीअं माना? साईं, हिन साल जेका ईद जेका आई आहे या रमज़ान आयो आहे, इहो हिकिड़ी वॾी आफ़त जे दौरान ई हले पियो।
जंहिंमें असांजो सॼो मुआशिरो बल्कि पूरी दुनिया हिन तां मुतासिर आहे। सही। जेको मूं बहिराड़ी में जेको सिस्टम ॾिठो आहे असांजे बहिराड़ी में ख़ासि तौर ते, त तव्हां वारी ॻाल्हि त उते आई कोन्हे, सोशल डिस्टेंसिंग कान्हे, उहे बि हथ पिया मिलाइनि, भाकुर पिया पाइनि, उहो त को मसइलो कोन्हे। पर उहे वरी जे शइ शॉपिंग जे हिसाब सां या ईद जे हिसाब सां जीअं असां ॻाल्हि कंदासीं त तालुक त डायरेक्ट उहो शहरनि में थो अचिणो पए, पोइ चाहे नंढा शहर हुजनि या टाउन या जीअं कस्बा चइजनि, अचिणो त पए थो, उहो फ़र्क़ु पियो। त हाणे हिन जे करे इहो 4 जेके 2-3 ॾींहं थिया आहिनि त रश एॾी थी वई आहे। पहिरीं त आम तौर ते एतिरी रश न हूंदी, पर हाणे रोज़ चांद राति जीअं चइजे न, उहो थो महसूसु थिए। सही। हा, ईदूं गुज़री वियूं, ईद खां अॻु पोइ माना ॻाल्हि साॻी लॻी पई आहे। चवंदा 4 अरब 32 अरब इस्लामाबाद, कराची, लाहौर ऐं पाकिस्तान जे 4 अरबनि में 4 शहरनि में 3 ॾींहंनि जे अंदरि 32 अरब जी शॉपिंग थी। हाणे ईद ॾियारे त अलाए घणनि जी थी, अरबनि जी थी हूंदी। उहो त आहे, थियो बि इहो ई आहे। ऐं तव्हां ॾिसो हीउ जेको बंदि थियो, हा, हिनखे त करिणो इहो ई हो त शुरू में 2-3 ॾींहं खोले, पोइ वरी कर्फ्यू हणी छॾींदा, घटि में घटि 8-10 ॾींहं कर्फ्यू लॻी वञे हा, कंप्लीट लॉकडाउन थी वञे त पोइ त फ़ाइदो हो। पर हीउ अधु राति जो नथो अचे जा कोरोना, या छंछरु आचर सूमर ते नथो अचे जा, इहो त कोन्हे। इहो थोरो तरीक़ेकार थोरो ग़लति थी वियो, पर कंफ्यूजन पूरी दुनिया में हुई। पूरी दुनिया जा मुल्क, तरक़ी याफ़्ता मुल्क कंफ्यूज़ हुआ, उहे पंहिंजी पॉलिसियूं न पिया ठाहे सघिया, तीअं असांजो मुल्क त अञा वधीक बहितर कंफ्यूज़ हो। उन करे थोरा इशूज़ थिया आहिनि, पर अलाह रहम कंदो, असांजो इम्यूनिटी सिस्टम तमामु स्ट्रॉन्ग असांजे एरिया जो। ऐं कुझु डॉक्टरनि जे सां दोस्तनि सां या कचहरी ते उन्हनि जो त हिन कोविड जी जेका न हिते इंटेंसिटी स्लो थी वई आहे। सही। हिते असांजे रीजन में हिते स्लो थी वई, एॾी तेज़ कोन्हे। शायदि यूरोपियन कंट्रीज़ में जिते सफ़ाई सुथराई तमामु सुठी आहे, हर शइ एटमॉस्फेयर क्लीन आहे, उन करे शायदि उहो उते वधीक एक्सप्लोर थियो आहे। असां वटि शायदि पोल्यूशन जे करे उनजो घटि असरु थियो आहे। शायदि उमेद आहे अलामा त असां वटि बहितरी रहंदी, एतिरो घणो नुक़सानु न थींदो जेतिरो यूरोपियन कंट्री में थियो या अमेरिका में थियो। ठीकु आहे मैडम। शाहिदा परवीन अबड़ो साहिबा, जीअं त तव्हां ॾिसो पिया त हीअ ईद जा लम्हा आहिनि, तव्हांजी नज़र में हिन ईद ऐं कोरोना खां अॻु वारी जेका ईद हुई उन में छा फ़र्क़ु आहे? हिकिड़ो फ़र्क़ु त इहो वाज़े आहे त माण्हू घरनि ताईं महदूद रहिया वॾनि शहरनि में, नंढनि शहरनि में त साॻियो सिस्टम हुयो, ॿियूं कहिड़ियूं तव्हांखे तब्दीलियूं नज़र आयूं? सभिनि खां पहिरियों त अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे, त सभिनी खे ईद मुबारक। ऐं उन खां पोइ त कहिड़े नमूने सां असां वक़्तु गुज़ारियोसीं, रमज़ान गुज़ारियोसीं, इन खां पहिरें 2 महीना कीअं गुज़रिया, तमामु घणा तकलीफ़ में, परेशानीअ में, घर में वेठा आहियूं, हर वक़्तु परेशान, सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधूं पिया ऐं उहे परेशान पियूं कनि। त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे मुंहुं ॾींदे उन जे बावजूद बि ईद जूं तयारियूं थियूं आहिनि। ऐं ॾिठोसीं रमज़ान में त कहिड़े नमूने सां माण्हुनि ईद जी शॉपिंग कई। ख़ैर मां त कोन निकिती आहियां ॿाहिरि, पर बहरहाल माण्हुनि पंहिंजे तौर ते जेतिरो उन्हनि खां थी सघियो ईद जूं शॉपिंग्स बि थियूं आहिनि, ॿाहिरि निकिता बि आहिनि ऐं ईद बि सुठे नमूने सां मल्हाई पई वञे। त फ़र्क़ु त ज़ाहिर ॻाल्हि आहे त आहे बिल्कुलु, त जेको टेंशन पहिरें न हूंदो हो उहो हिन दफ़े टेंशन तमामु घणो क्रिएट थियो ऐं तमामु घणी परेशानी में वक़्तु गुज़रियो। अच्छा, चवंदा ईद हिन जे दौरान कोरोना जे दौरान, रमज़ान जे दौरान जॾहिं लॉकडाउन हुयो त सभ खां वधीक अज़ाब औरतुनि भोॻियो, मर्द घरनि में मौजूदु हुया, तव्हांजो छा तजुर्बो आहे? हा, इहा हक़ीक़त है, छो त हर वक़्तु उन्हनि जी बि परेशानी त पहिरें निकिरी वेंदा हुआ ज़ाहिरा जॉब जे सिलसिले में, त हा त हो बि थोरा आज़ादु हुआ, उन्हनि खे परेशानी न हो। जो मर्द घर में वेठा आहिनि त उन्हनि खे जेका परेशानी थी आहे उहा ज़ाहिरा मर्दनि जे लाइ हुई या औरतुनि जे लाइ? औरतूं त ख़ैर हूअं ॾिसो त यूज़ टू आहिनि, घरनि में वेठियूं आहिनि, हुननि खे एतिरी परेशानी नथी थिए ऐं उहो घरनि जे कमनि कारनि में ज़ाहिरा बिज़ी थी थियूं वञनि, पर मर्द वधीक परेशान पिया थियनि। काफ़ी ॾिठियूं औरतूं जेके ॿारनि खे दड़का ॾींदियूं, अलाह करे हचाउनि में फासी आऊं स्कूल खोलनि, जान छॾाइनि असांजी स्कूलनि में वञनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, पहिरें औरत इहा हुई त अकेली वेही ऐं पंहिंजे घर जो सॼो कमकार करे वठंदी हुई न, अकेली हुई, हुनखे कोई डिस्टर्ब करण वारो न हुयो। हाणे हुनजो हस्बैंड बि वेठो आहे, हाणे हुनजा ॿार बि वेठा आहिनि, उहे बि हुनखे तंग पिया था कनि, ज़ाहिरा ॿार चुप करे त न वेहंदा न, उन्हनि जूं बि अलॻि डिमांड्स आहिनि। ऐं जेको मर्द घर में वेठो आहे उहो अलॻि पंहिंजे तौर ते उन जूं पंहिंजूं डिमांड्स आहिनि। त ज़ाहिर आहे त जॾहिं सभु गॾु घर में वेहनि था त और उहा अकेली औरत आहे जंहिंखे मुंहुं ॾियणो थो पए सभिनी खे, त उनजे करे औरत जे लाइ वधीक मसइलो हो। साईं
तव्हां दादपुर साहिब मैडम जी ॻाल्हि सां एग्री कयो था त औरतूं वॾे वॾे अज़ाब में, पर असां ॾिठो त केतिरा वीचारा मर्द हुया के ॿुहारी ॾींदे वरी फोटो कढी फेसबुक ते बि रखनि पिया, के थांव पिया धोइनि, के ॿारनि जा कछा पिया साफ़ कंदा वतन के छा छा। सूरत अज़ाब त मर्दनि सां हुयो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां कंहिं बि औरत जी ॻाल्हि सां डिसएग्री थी नथो सघां। तव्हां माइक ड्रिजंदा, पंहिंजी माइक ड्रिजंदा, उन करे असांखे अहसासु आहे तव्हांजो। मतिलबु पहिरियों त मां कंहिं बि औरत जी ॻाल्हि सां डिसएग्री करे नथो सघां, पहिरीं ॻाल्हि। सही, हा। ॿी नंबर ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेको आहे सो कोरोना जेका आहे वायरसिस, उन में जेको कोविड-19 आहे, उन माण्हुनि खे सब्र करण बि सेखारियो। सही। त कीअं ज़ालुनि जा दड़का बर्दाश्त कजनि, कीअं उन्हनि जे इशारे ते हलिजे, इहो सभु ॿियो को ज़ालूं मर्दनि खे कीअं बर्दाश्त कनि, मर्द ज़ालुनि खे कीअं बर्दाश्त कनि, हिकिड़ो गॾियल रिलेशनशिप आहे न। हाणे मायूं वधि में वधि वात सां कुझु ॻाल्हियूं कनि थियूं ऐं मर्द पादर लाहींदा आहिनि। त माना इहो ॿिन्ही खे हिकिड़ो सब्र ऐं पंहिंजो सॼो जो ॻाल्हि कनि। औरतूं गारियूं न कढंदियूं आहिनि, मर्द जल्दी में गारियूं ॾियणु शुरू कंदा आहिनि। सही। इहे सभई जेके मामला आहिनि, त हीअ जेका बीमारी हुई, हिन बीमारीअ जेका अञा जारी आहे, हली रही आहे, ऐं रब रब्बुल आलमीन रहम करे सभिनी इंसान ज़ात ते, असांजो ख़ैरु, ॿियनि जो ख़ैरु, पहिरियां ॿियनि जो ख़ैरु, हुनजो सदिके असांजो बि ख़ैरु। त उन सॼे मामले में त हिन बीमारीअ 21वीं सदीअ में तमामु वॾा वॾा रवैया आंदा आहिनि। सही। पहिरियां माण्हू ॾिसो न, 24 कलाक घर में वेही हिक ॿिए खे संभालणु, हिक ॿिए सां गॾिजी उन्हनि जूं ख़िदमतूं करणु, हिक ॿिए खे माना ॻाल्हियूं सेखारणु सम्झाइणु, ऐं इन खां पोइ जेके नौजवान असांजूं ॿारियूं या ॿारड़ा आहिनि, उहे हिन मामलनि में रधु पचाव करणु सिखी विया आहिनि, सफ़ाइयूं करणु सिखी विया आहिनि। त उहे सभु जेकियूं हिकिड़ियूं मोतबिरीअ वारियूं ख़ाली ऐं खोखलियूं आदतूं, फिनामिनाऊं या सभु हुयूं, उहे बि इन में ख़तमु थियूं आहिनि। त हाणे बाक़ी जेका सरकार सॼो चवे पई त असांखे एहतियात करणु खपे, एहतियात करणु खपे, एहतियात करणु खपे, नवेकिलाई रखणु खपे, उहो त ज़रूरी आहे, रखणी पवंदी। त इन जे करे इन जे बीमारीअ जे सबबु जेके हूअं ई रमज़ान में नवेकिलाई ऐं एहतियात, इहे ॿ शयूं त रमज़ान जो ख़ासि ज़िक्र आहिनि न। सही। त हिकिड़ो तव्हांखे 90 किलो रहणो आहे, ॿियो तव्हांखे एहतियात करणो आहे। सही। कूड़ ॻाल्हाइण को एहतियात करणो आहे, फलाणे को ख़र्च वधीक को एहतियात करणो आहे, हिन खां सभु एहतियात करणा आहिनि। सही। रमज़ान पूरो आहे ई सॼो एहतियात जो महीनो, त उन में वरी जेको कोविड-19 आहे, उहो बि एहतियात जो महीनो आहे। सही। त मां चवां थो ॿई मिली करे इंसान ज़ात जे लाइ भलाई जो को नओं रस्तो अख़्तियार कयो आहे। त माण्हू पंहिंजो पाण मां, पंहिंजी तबियत मां, खाधे पीते जे इस्तेमाल मां, ज़िंदगी गुज़ारण मां, ख़र्चनि मां, सामान सड़े जे वठण मां, सामान सड़े जे खपाइण मां, सामान सड़ो पाड़े में ॾियण मां, पाड़े में वठण मां, सभिनी शयुनि मां एहतियात करणु सिखिया आहिनि। सही आहे। त इन जे करे ठीकु आहे, ठीकु आहे। नसरुत परवीन साहब सां जेका मर्द चवनि था ॾाढा फर्मा बरदार बि थी विया, ठीकु आहे। ज़ाहिर आहे त हाणे वाक़ई जेको मानियूं पचाइनि था, ॿुहारियूं ॾियनि था, घरनि में सफ़ाइयूं कनि था, वाक़ई इहो कल्चर हाणे एडाप्ट थी चुको आहे, अॻो सिर्फ़ु फोटोशॉप हुयो? न त इहो बिल्कुलु आहे। त कुझु मुंहिंजा रिलेटिव्स अहिड़ा आहिनि, कुझु ॼाण सुञाण वारा आहिनि, जेके ऑफिसर्स, ब्यूरोक्रेट्स आहिनि, उहे पंहिंजे घरनि में इहो ई कमु कनि पिया। ऐं असां पाण ॾिठो आहे उन्हनि खे, उन्हनि जी वाइफ सां डिस्कशन थी आहे त उन्हनि चयो त असांजा हेल्पिंग हैंड्स थी विया आहिनि, असांजा हस्बैंड। त उहे असांखे को परेशानी उन्हनि खां पुछो त पाण धणनि खां धणी त तव्हां ॾिसो पिया न फेसबुक ते, ऐं पंहिंजा व्हाट्सएप अपडेट कनि पिया स्टेटस, त उन में ॾिसो पिया त हू वीचारा परेशान हाल आहिनि, ऐं काफ़ी सारो माण्हुनि इंजॉय बि कयो आहे इलाही सारो, ऐं रिलैक्स रहण जो मौक़ो बि मिलियो आहे उन्हनि खे। जेके माण्हू अफ़रा तफ़री जो शिकार हो, ख़ासि करे मां पई चवां त जेके वर्किंग लेडीज़ आहिनि, उन्हनि खे मां त ॾाढो रिलैक्स फील कयो आहे घर में रही करे, बग़ैर पार्लर बंदि हुजण जे, सॼा मामला बंदि हुजण जे पोइ माना रिलैक्स। बिल्कुलु मां ॾाढी रिलैक्स रही आहियां, मुंहिंजो पंहिंजो ओन। पर अक्सर औरतुनि खे शिकायत आहे पार्लर बंदि आहिनि, रोज़ फ़ोनूं कंदियूं, अदा तव्हां टीवी वारा ॿुधायो किथे पार्लर खुलियल आहे, किथे शटर खोले बंदि था कनि, किथे कीअं था कनि। शॉपिंग बि ऑनलाइन सभु थिए पई, ऐं उन खां पोइ हाणे असां जेको वर्किंग लेडी हूंदी न, उहा त यूज़ टू हूंदी आहे, उनखे काफ़ी शयुनि जी पाण माना पार्लर उन वटि अधु त पाण वटि हूंदो आहे। सही। त इहे घणियूं शयूं त असां वटि पाण वटि अवेलेबल आहिनि। जीअं असां केॾे पार्लर ते कोन विया आहियूं, पर हाणे ईद जो 3 ॾींहं या 2 ॾींहं असां गुज़ारिया आहिनि, त उनमें हा मोस्टली तव्हांजे साम्हूं आहियूं, त एॾो कोई एज सच तव्हांखे फ़र्क़ु नज़र कोन्हे। त ॿारनि खे दड़का ॾाढा त थिए थो, साइकोलॉजिकली माण्हू केॾीमहिल डिस्टर्ब थिए थो, जेकॾहिं का लेडी आहे उहा घर जो कमु बि पई करे, जीअं मुलाज़िम कढी छॾनि घणनि माण्हुनि, त हाणे उन खां पोइ उहा घर जो कमु करे, ॿार संभाले, जेको ॿार 2-3 कलाक स्कूल वेंदो, ऐं जेको आहे सो हुनजी मदर रिलैक्स रहंदी, ऐं हस्बैंड बि वियो हलियो जॉब ते, उन्हनि जे लाइ वधीक प्रॉब्लम आहे। ॿार बि वेठा आहिनि, हस्बैंड बि वेठो आहे, पोइ फरमाइशी प्रोग्राम, ॿाहिरि जो फुड बि न आहे, घर में तयारु करे ॾियो सभु शयूं, त उन्हनि जे लाइ आहे थोरो उन्हनि में चिड़चिड़ोपन अची वियो आहे।
या उहे दड़का ॾियनि थियूं। ठीकु आहे सर, नसीर साहब तव्हां हिननि ख़ूबसूरत ॿिनि ख़वातीन जे मौक़िफ़ सां एग्री कयो था? दड़का त ख़ैर कोन मिलंदा आहिनि, हा, बाक़ी इहो त मुलाज़िम खे कढी छॾियो त पोइ इन करे सॼो घर जो कमु मिसिस खे या थोरो हिकिड़ो मुलाज़िम रखियो त पोइ करिणो पियो। पर इहो त सुठियूं सुठियूं डिशूं खाइण ते मिलियूं आहिनि पंहिंजे हथ सां ठाहिण, उहो माना तमामु 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 सुठी, एतिरे क़दुरु वेट वधी वियो त पोइ एहतियात करणी पई। ऐं ॿियो घर जो कमु त हूअं ई हाणे ज़ाहिर लेडीज़ कंदी आहे ऐं कंदी रहंदी आहे, उन में त उनखे परेशानी कोन थींदी आहे। मानी पचाईंदा, को मुर्गी पचाए पियो, छा पियो, को नवां डिश सिखे पियो, उहो टाइम पास करण जो तरीक़ो, अदरवाइज़ इहो ख़ाली ईअं त हाणे हेल्पिंग हैंड त हूअं ई माण्हू करे सघे थो, उहो एॾो कल्चर अडॉप्ट थी वियो आहे। न इहो कॾहिं कोन थींदो। वरी जेका लाइफ असांजी इंशाल्लाह अची वेंदी त उन में माण्हू यूज़ टू थी वेंदा, त पोइ इहो वरी उन ज़िंदगी में असीं हलाए वेंदासीं। पोइ वरी उहा घर में वरी कमकार करणो आहे, ॿाहिरां कमाए अचणो, घर में कमु न करणो, घर में कोन्हे कमु करणु। ऐं जेतिरो हाणे करे पियो त पहिरीं कंदो हूंदो, जेको हाणे करे पियो त पहिरीं कंदो हूंदो, जेको पहिरीं न कंदो हूंदो हाणे बि न कंदो। सही। छा कहिड़ियूं तकलीफ़ूं मर्दनि घरनि में बर्दाश्त कयूं हिन लॉकडाउन दौरान, ईदनि खां अॻु में? मर्दनि खे तकलीफ़ त थिए, ॾिसो हिकिड़ो त रोज़गार जो या जेके पंहिंजो मुआशरती जेको साॻो चेहरा ॾिसनि था रोज़, इहो न टीवी त हाणे थी वई न, लाइटूं घटि वेंदी थी हाणे, टीवी आहे ऐं मोबाइल। टीवी जी ॻाल्हि नथो कयां न, मां घर जी ॻाल्हि थो कयां। घर में त न उहो त चहिरो ॿाहिरि निकिरूं पिया, दुनिया ॾिसूं पिया, हाणे साॻी ज़ाल जो मुंहुं ॾिसणो पए थो, फासी वियासीं, बर्दाश्त करणो पए थो, माना हिकिड़े माण्हू जा कमेंट्स इन क़िस्म जा हुया न, इहो त कोन्हे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। अच्छा, इहो त इन में त मुंहिंजे ख़्याल में त नाशुक्री ॻाल्हि आहे, इहो त जेका आहे फेस त उन सां ई रहणो त उन सां ई आहे। हा, पर चवंदा दुनिया में जहिड़ा तलाकूं वधियूं आहिनि, जहिड़ा वधिया आहिनि मामला, तमामु घरेलू जेके वाक़िया आहिनि, कल्ह हिते वुमेन प्रोटेक्शन सेल जी माई आई इंचार्ज, उहा ॿुधाए पई एतिरियूं कंप्लेनूं आयूं ज़ालनि मुड़ुसनि जी झेड़ियुनि जूं जो मां तसवुरु नथी करे सघां कोरोना जे दौर में। उहो त ॿ माण्हू अगरि गॾु वेहंदा न केतिरे 24 कलाक त उहे बि कुझु न कुझु खड़कंदा, त उहो त हीअ त ज़ाहिर फ़र्क़ु त एतिरो न, मतिलबु माइंड सेट जे हिसाब सां कोन थियो। बाक़ी हाणे नोक झोक या थींदी, उहा हल्की फुल्की त थींदी आहे, उहो त हाणे ज़िंदगी जो रंग आहे, उहो त थियणु घुरिजे। ठीकु आहे, ब्रेक जो टाइम थियो आहे, नाज़िर सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। ईद कचहरी जारी आहे, ईद जो टियों ॾींहुं आहे। ईद जे हवाले सां तव्हांखे गुज़ारिश आहे त पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु कयो, पंहिंजो ख़्यालु कयो, पाड़े वारनि जो ख़्यालु कयो, ग़रीबनि जो ख़्यालु कयो, ऐं ईद जी ख़ुशियुनि में जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जी सहायता कयो, उन्हनि जे ग़रीबनि जे ॿारनि खे ईद जूं ख़र्चूं ज़रूरु ॾियो ऐं उन्हनि जी मालिकी कयो, ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। जी मैडम, शायदि जे डिस्कस हलियो पियो पहिरीं ब्रेक खां अॻु में, त साईं नसीर साहिब बि चयो पिए, नुसरत साहिबा बि चयो पिए, डॉक्टर साहिब बि चयो पिए त हाणे हीउ जेको मर्द घरनि में काफ़ी परेशान रहिया, औरतूं बि चवनि था परेशान रहियूं, ॿार बि परेशान रहिया, त घणो कंहिं भोॻियो, मर्दनि भोॻियो या औरतुनि भोॻियो? अच्छा, मुंहिंजो इहो जेको एक्सपीरियंस रहियो उहो इहो त जेके मर्द घणो करे ॿाहिरि रहंदा हुआ, यानी उहे ऑफिस मां आया, वरी शाम जो दोस्तनि ॾे निकिरी विया ऐं उन्हनि जो घणो करे वक़्तु ॿाहिरि जिन जो गुज़रे पियो, क्लब हलाया विया या ॿिए कंहिं पासे हलिया विया, उहे मर्द घणो करे घर में परेशान रहिया आहिनि। बाक़ी जेके मर्द पंहिंजी जॉब खां पोइ अचे घर में वेहनि पिया, हूअं आम तौर ते रूटीन जेको उन्हनि जो हुयो त उहे घरनि में ई रहंदा हुआ, शाम जो ईंदा, पंहिंजनि ॿारनि सां गॾु वेहनि पिया, उहे मर्द परेशान न थिया। केतिरो परसेंटेज हूंदो, तव्हांजो छा ख़्यालु आहे? मां सम्झां थी 50% आहे, 50% हो आहिनि जेके 90% मर्दनि जी पंहिंजे घर वारनि सां लॻंदी ई न आहे। न ईअं न आहे, पंहिंजे घर में न अदा सही था चवनि, त ज़ाहिर आहे उन्हनि सां ई गुज़ारो करिणो आहे। चयो न जंहिं स्टाइल में वॾो ड्रिजी चयो, ॾिसो पंहिंजे घर वारनि सां ई गॾु रहणो आहे, उन्हनि सां ई तव्हां बि शायदि तारीफ़ न करे था कयो। मां त ख़ैर लेडी आहियां, मूंखे त ज़ाहिर पंहिंजा घर वारा वधीक प्यारा आहिनि, मर्द घणो करे घर खां भॼण जी कोशिशि कंदा आहिनि, असां लेडीज़ त न भॼंदा आहियूं, असां त हूअं ई घर में घर खे पसंदि कंदा आहियूं। हाणे मां वर्किंग वूमेन आहियां, उनजे बावजूद बि मां घर में वेठी हुअसि ऐं वॾो इंजॉय कयो मां घर में, मूंखे का तकलीफ़ कोन थी।
हाल बता इहो थियो त मतिलबु परेशानी हुई कोरोना वायरस जी, त जेके इहे ॻाल्हियूं ॿुधूं पिया इहे परेशान कनि पियूं, अदरवाइज़ ॿी का बि परेशानी कोन हुई। घर में वेही घर जे सभिनी भातियुनि सां गॾु वेही कचहरी कयूं पिया, वेहूं पिया, गॾिजी खाऊं पिया, पीऊं पिया, सभु कुझु इहो हुयो। ऐं जेकॾहिं जेसि ताईं मर्दनि जी ॻाल्हि आहे त अदा ॻाल्हि सही कई त जेके घर में हूअं बि कमु करण वारा मर्द हुआ उहे हींअर कमु कनि पिया, ज़बरदस्ती का बि ज़ाल कंहिंखां कमु न पई कराए, न इहो कंदा। अच्छा विढ़नि बि शायदि उहे ई पिया जेकॾहिं पाण में उन्हनि जी अंडरस्टैंडिंग न हुई, या जेके कमु न कंदा हुया उन्हनि खे ज़ाल चवे पई त थोरो कमु करायो त विढ़ंदा बि उहे ई हूंदा शायदि, बाक़ी ॿियो कुझु अहिड़ो कोन हो। पाण वधीक मोहबत पैदा थी घणनि कपल्स में। साईं फता साहब ॾिसो ॻाल्हि इहा आहे त ही मामला जेके आहिनि कुझु समाजी आहिनि सम्झण जा। असांजे समाज में त जेकॾहिं मां पाण ज़ाती तौर ते कॾहिं पाणीअ जो गिलास पाण घर में भरण वञा त मुंहिंजी घरवारी साजिदा खे इहो फ़िक्रु थींदो आहे त नाराज़ अलाए छा। असांजे समाज में इहो तसवुर ई कोन्हे को त ज़ाल मर्द खां बेज़ार हुजे, मर्द ज़ाल खां बेज़ार, ज़ाल मर्द खां बेज़ार हूंदी, मर्द ज़ाल खां बेज़ार हूंदो, 40 ॾींहं बि गॾिजी असां समाज में माण्हू न हली सघंदा आहिनि। इन जे करे इहो तसवुर इहो फिल्मी हिकिड़ो तसवुर करे त पेश करे सघिजे थो, बाक़ी समाजी तौर ते इहो तसवुर किथे बि मौजूदु कोन्हे को त घर में रहण सां का बेज़ारीअ जा बुनियाद पवनि था, पहिरीं ॻाल्हि। ॿी नंबर ॻाल्हि इहा आहे त हिन वबा ऐं कहत इहे ॿ शयूं अलॻि अलॻि आहिनि। हिन वबा में असांखे कहत जे अचण जो इम्कान ॾिसण में अचे थो, जंहिंजे करे अञा औरतुनि जो मर्दनि सां, मिटनि माइटनि जो मिटनि माइटनि सां, समाज जो माण्हुनि सां, माण्हू जो माण्हू सां एतमाद वधियो आहे बेज़ारीअ जे बजाए। त माण्हुनि खे ख़बर पई आहे त हीअ दुनिया असांजी गॾियल दुनिया आहे, हिन में हिक ॿिए ते एतमाद न कंदासीं, हिक ॿिए जो ख़्यालु न कंदासीं, जीअरा न रही सघंदासीं। तो जेके पुराणियूं 20-21 सदी जूं खोड़ हचाऊं हुयूं न, बेज़ारियूं हुयूं सन, उन्हनि ते बि सोचण जो मौक़ो मिलियो आहे। त मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू इहो आहे त मर्द कोझा, मर्द त थींदा ई कोझा आहिनि ऐं ज़ाइफ़ाऊं शुक्र अलहमदुलिल्लाह सदाईं सोढ़ियूं थींदियूं आहिनि। ज़ाइफ़ाऊं सदाईं सोढ़ियूं थींदियूं हुजनि, उहे असांजूं बि आहिनि, ॿियनि जूं बि आहिनि। इन जे करे इहा ॻाल्हि आहे त उन्हनि सां अञा वधीक बहितरीन क़िस्म जो हिकिड़ो बांड ॿीहर रिवाइव थियो आहे त असांखे गॾिजी रहणो आहे, थोरो हुजे घणो हुजे, सुठो हुजे या मतिलबु मामूली हुजे, उन्हनि सभिनी ते असांखे किनात सां सहूलियत सां बचाए रखण सां कीअं हलणो आहे। त मां हिन सॼे खे का इहा माना इहा फिल्मी या फिक्शन जी ॻाल्हि सम्झां थो त घरनि में के माण्हू माण्हुनि सां बेज़ार थिया आहिनि। मां सम्झां थो त वबा में माण्हुनि जा हिक ॿिए सां अञा वधीक एतमाद बहाल थिया। सही नुसरत साहब, हूअं त अॻिनि ईदनि ते माण्हू गिफ्ट बि मिलंदा हुया, हिन ईद ते गिफ्ट मिलिया या न? छा चऊं, गिफ्ट त वाकई कोन मिलिया। जीअं गवर्नमेंट ऑफिसर आहियूं, असां गवर्नमेंट ऑफिसर आहियूं त असांखे अञा वधीक उमेद हूंदी आहे गिफ्ट मिलंदा रहंदा आहिनि, पर हिन दफ़े कोन। तव्हां बि कंहिंखे कोन ॾिनो, कंजूस आहियो छा? अदा बस वञण जो मौक़ो ई कोन मिलियो। ऑनलाइन तव्हां ॿुधायो पिया ऑनलाइन शॉपिंग न, पंहिंजनि खे ॾेई सघियासीं, जेके पंहिंजा भाइर भेनर हुआ या वेझा माइट मिट हुआ, या जंहिंजी मदद करणी हुई उन्हनि जी कईसीं, फाइनेंशियली हेल्प करणी हुई उहा त कईसीं, बिल्कुलु असां ते फर्ज़ बि आहे ऐं उहा करणी बि आहे। पर हू जेको पहिरियां वारो जोश ख़रोश हूंदो हो त जेॾी महिल चाहियूं ओॾी महिल शॉपिंग करणु हलिया वञूं, कंहिंजो खुटी पियो, कंहिंखे न ॾिनोसीं, छा कयोसीं, वरी वञूं, त इहो सिलसिलो त बंदि थी वियो न। त उन में काफ़ी फ़र्क़ु पियो आहे, उहो पहिरियां वारो त न रहियो आहे। सही, मतलब ईद ख़र्ची का मिली? हा दा, ईद ख़र्ची मिली। जेको हिन दफ़े असां वधीक डिमांडूं कयूं ईद ते, असां ॿाहिरि कोन विया आहियूं, असां शॉपिंग कोन कई आहे, आख़िर असां वेंदासीं, असां पंहिंजे हिसे जो वठी चुका आहियूं घर वारनि खां। तव्हां पाण कंहिंखे ईद ख़र्ची ॾींदा आहियो? हा बिल्कुलु, जेका मुंहिंजा नंढा भेनर भाइर आहिनि उन्हनि खे, पाड़े वारनि खे, जेके असां वटि मुलाज़िम आहिनि, जेके ऑफिस में मुलाज़िम आहिनि, मां उन्हनि खे घुराए करे ऐं उन्हनि खे ॾेई छॾी ख़र्ची, ऐं जिन जिन खे बि ॾियणी हुई उन्हनि खे असां ॾिनी। ऐं पहिरियां खां बल्कि वधीक असां ख़्यालु कयो त जेके नीडी माण्हू आहिनि, जिथे जिथे असांजी पहुच हुई ऐं पंहिंजी हैसियत मुताबिक़ कोशिशि इहा ई कई ऐं सभिनी खे करणु घुरिजे त वधि खां वधि सपोर्ट कयूं उन्हनि माण्हुनि जी जेके डेली वेजिस वारा आहिनि, जेके घणा मुतासिर थिया आहिनि। असां त वरी बि सैलरीड आहियूं, असांजी त सैलरी अचे पई, पर उहे माण्हू जेके वीचारा सफ़ा घर में वेही विया, सफ़ेद पोश आहिनि, जिनखे कुझु न मिलियो आहे, ऐं असांजी उन्हनि ताईं रसाई बि आहे त उन्हनि जी मदद कई। सही। साईं नसीर मेमण साहब, तव्हां पंहिंजो ईद खां अॻु में काफ़ी माण्हुनि खे राशन बि विरायो, सपोर्ट बि कई, ॿ शयूं आहिनि। हिकिड़ा माण्हू चवंदा इहो फ़ोटू न कढणु घुरिजे,
ठीकु आहे, वीडियो न भरणु घुरिजे। ॿिया चवंदा कढो त जीअं माण्हुनि खे ॿियनि खे बि ख़बर पए, उहे बि उन तव्हांजी सुठियुनि शयुनि जी सुठनि कमनि जी फॉलो कनि ऐं उनखे फॉलो कनि त जीअं माण्हुनि जो कल्चर अडॉप्ट थिए ॿियनि माण्हुनि जी मदद करण जो। जी उहो असां जंहिंखे ॾियूं था राशन उन सां गॾु फोटो कढणु त ॾाढो ग़लति आहे। हा, उनखे त असां बिल्कुलु ग़लति हुअणु घुरिजे। कंहिंखे असां छो ज़ाहिर करियूं त उहो सफ़ेद पोश आहे, अलाह हुनखे इन मौक़े ते पहुचायो आहे जो हुनखे वीचारे खे मदद जी ज़रूरत पई आहे। ऐं ख़ासि तौर ते असांजो जेको सोच हुई त जेके इहे नंढा नंढा ॻोठ आहिनि, नंढा नंढा शहर आहिनि जिते चिंकियूं थियूं हलनि जा मज़ूर आहिनि, उन्हनि जे लाइ जेके डेली वेजिस ते जेके कमु करणा उहे वधीक इफेक्ट थिया। छो त ॿहिराड़ी में असांजो इफेक्ट त थियो, मार्केट जे हिसाब सां रेट जे हिसाब सां उन्हनि जी प्रोडक्ट्स जी थोरी घटिताई थी, पर बिल्कुलु इन पोज़ीशन ते न आया त बेरोज़गार थिया। त उन जे हिसाब सां असां थोरो कोशिशि कई बसि। पोइ फोटो सेशन जो असां ख़िलाफ़ु आहियूं, असां फोटो सेशन कॾहिं न कराया। बाक़ी अलबत्ता हिकिड़े क़िस्म जो ॿुधाइण जी कोशिशि कई त उहा विरहायो बसि। बाक़ी इहो आहे त अलाह जो शुक्र आहे जिन जिन ताईं पहुतो, जाइज़ माण्हुनि ताईं पहुतो, उन्हनि फोटो सेशन जी उहा ग़लति आहे, उहो ग़लति आहे, उन हुअणु न घुरिजे। सही। के माण्हू चवंदा उत्साह मिले थो। मां साईं जी ॻाल्हि सां बिल्कुलु ई मुतफ़िक़ न आहियां। इन जा ॿ पासा आहिनि। हिकिड़ा माण्हू जेकॾहिं ज़िमेदारीअ सां सिलसिले तौर ते राशन खे विराइण जो कमु कनि था, डिप्टी कमिश्नर आहिनि, असिस्टेंट कमिश्नर आहिनि, मुख़्तियारकार आहिनि, के एसोसिएशन आहिनि, के तंज़ीमूं आहिनि, उन्हनि खे रिकॉर्ड तौर ते हर सूरत में कमु करणु घुरिजे। मां ॻाल्हि पियो कयां ॿ, जेकॾहिं तव्हां सिलसिलेवार ज़िमेदारी जे तहत विराए रहिया आहियो, तव्हांखे रिकॉर्ड रखण जे लाइ हर सूरत में इहा ॻाल्हि वाज़े करणु घुरिजे त मां कंहिंखे किथे छो ऐं कीअं ॾिनो आहे। बाक़ी उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजे पाड़े जे हिकिड़े घर खे ॾियनि था, हिकिड़े घर खे ॾियण खां पोइ बि हुनखे नुमाइशी तौर ते फोटो कढाइनि था, या ॿिनि घरनि खे ॾियनि था, या पंजनि खे ॾियनि था। हाणे ॾिसो न, 5 घरनि खे ॾियण जो फोटो सेशन न थियणु घुरिजे ऐं 500 घरनि खे ॾियण जो लाज़मी तौर ते थियणु घुरिजे। ही ॿ फ़र्क़ु रखी हलणु घुरिजे। जे न त फोटो सेशन न कराइणु घुरिजे। असीं समाज जे करप्ट माण्हुनि खे रस्तो ॾेई रहिया आहियूं त उहो सभु कुझु पंहिंजे ख़ानदाननि, पंहिंजे घरनि, पंहिंजे बैंक बैलेंस ठाहिण लाइ इस्तेमालु कनि ऐं चवनि त फोटो सेशन करण खे सफ़ेद पोश खे ज़ाहिर थियण जी ॻाल्हि आहे, या न करणु घुरिजे। इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे। हिते जेको असांजो टॉपिक इहो हुयो त इंडिविजुअल, गवर्नमेंट जी त असां टॉपिक ते कोन पिया ॻाल्हि करियूं, इंडिविजुअल फर्दी में फोटो सेशन न थियणु घुरिजे, उहो न थियणु घुरिजे। हा, बाक़ी इंडिविजुअल जेके डोनेशन वठनि था उहे त उन्हनि जे लाइ त ज़रूरी आहे। साईं जी ॻाल्हि बिल्कुलु मुतफ़िक़ आहियूं त उन में हुअणु घुरिजे, या गवर्नमेंट जी जेका इमदाद विराइजी उन जो रिकॉर्ड हुअणु घुरिजे बिल्कुलु। बाक़ी जेके इंडिविजुअल कनि था उन में नामुनासिब थो लॻे। हा, बाक़ी उत्साह जे हिसाब सां ज़ाहिर हिकिड़ी जेके सिज उभरे थो त दुनिया खे नज़र अचे थो, उहा दुनिया खे ख़बर पइजी थी वञे त कहिड़े तरीक़े सां छा पियो थिए। ज़ाहिर हेतिरा वॾो ज़िलो या हेतिरो वॾो शहर या जेको ॻोठ उन में अगरि केरु 4 माण्हुनि जी मदद करे थो त ऑटोमेटिक ख़बर पइजी थी वञे। उन में एॾो ॻाल्हि कोन्हे। बाक़ी हा, रिकॉर्ड जे हिसाब सां तव्हांजी ॻाल्हि त उहो आहे त जंहिं डोनेशन वरिता आहिनि या गवर्नमेंट जा जंहिं हुन वटि आहिनि फंड, उहे त ज़ाहिर उनखे रिकॉर्ड रखणु घुरिजे। इंडिविजुअल जे लाइ आऊं डिसएग्री थो कयां। ईद जे ॾियारनि ते कंहिंखे गिफ्ट ॾींदा आहियो? बसि पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी फैमिली खे। अच्छा, जी जी, तव्हांखे मिलंदा आहिनि? हा, फैमिली गिफ्ट जो इंतज़ारु हूंदो हुजे। उहो मिली चुका, उहो फैमिली जो। असां छा ॾिसो, ईद जो सभिनी खां बेस्ट जेको आहे त असांजी फैमिली रियूनियन थींदी आहे। जेके बि असांजा दोस्त भाउर, जेके असांजा सौट मिट माइट सभु पंहिंजे ॻोठनि में ईंदा आहिनि, पंहिंजे घर में ईंदा आहिनि, पोइ मिली पाण में ईद कंदा आहिनि। त उहो त हिक ॿिए जा दोस्त सौट मां साथ जेके बि असीं पाण में सौट आहियूं या गॾु आहियूं, भाउर आहियूं, त उहे गॾिजी असां ईद कंदा आहियूं। त पोइ गिफ्ट जी हुई थींदी आहे, जेका एक्सचेंज थींदी आहे। सही। अच्छा मैडम शारदा परवीन अबड़ो साहब, ही ईदूं मल्हाइबियूं त विश बि कबी आहे, तव्हां कंहिंखे सभ खां पहिरीं ईद विश कंदा आहियो? सभिनि खां पहिरीं अलाह साईं वॾी हयाती ॾे मुंहिंजी माउ खे, अम्मा खे मां विश कंदी आहियां। ऐं उन खां पोइ वरी सिलसिलो जेको बि चांडियनि खे दुआऊं था कयो न तव्हां। मैडम जी मां चांडियो आहे। अम्मा बेसिकली उनजो फादर मेमण हुयो ऐं उनजी मदर चांडियो। सो सभिनि खां पहिरीं अम्मा खे, पोइ भेनर भाउर, पोइ मिट माइट, इन लॉज, दोस्तूं, सभिनी खे पोइ जीअं सिलसिलो शुरू थींदो आहे निमाज़ खां पोइ शुरू थी वेंदो आहे ऐं सभिनि खे विश करणु शुरू कंदा आहियूं। सही। तव्हां त माशाअल्लाह टिप टॉप रहंदा आहियो, त तव्हां त किचन विचन में न वेंदा हूंदव?
न न मां छो न वेंदी आहियां किचन में तव्हां ड्रामा न ॾिठा आहिनि उन्हनि जा जेके बि ड्रामा हूंदा आहिनि उहे मायूं किचन में बीठी हूंदियूं आहिनि त तयारु थियल न हूंदियूं मां फोटो witness कढाइण आहियां, जी। मैडम जी, मां विटनेस आहियां। हिकु दफ़ो अचानक सां मां वई हुयसि मैडम जे घर त कुकिंग पे कयनि पर पंहिंजे जेको माण्हू ॿियो को ॾिसो चवंदो मैडम तयारु लॻी पई आहे थी किथां किचन में त हर वक़्तु तयारु माण्हू न हूंदो आहे न, ज़ाहिर घर में हूंदो त कुझु किचन में बि वेंदो। छा पचाईंदा जेकर साईं नसीर साहिब वारा असां सभु गॾु अचूं त तव्हां छा पचाईंदो? मां सभु कुझु पचाईंदी आहियां, कहिड़ो- जेॾी महिल कहिड़ो बि अचो item? मोस्ट मिसाल तौर वेलकम। मच्छी सुठी पचाईंदी आहियां, पखी पचाईंदी आहियां, मच्छी जो पुलाव पचाईंदी आहियां, मतिलबु हर डिश पचाईंदी आहियां अल्हम्दुलिल्लाह। पर ॾिसो न मुतालबो इहो आहे त असांजो अचूं चारि त उहो त तव्हां मुंहिंजा महिमान थींदो त मां पंहिंजी मर्ज़ीअ सां तव्हांखे खाराईंदसि न। हा पर असां चॉइस कंदा न भाई ही शइ मिलंदी चङी त खाईंदासीं। तव्हांखे जेका बि शइ तव्हांखे खाराईंदसि उहा सुठी तव्हांखे मिलंदी। ॾिसो रऊफ़ चवण इहो आहे त तव्हां हेॾा ईद जो मौक़ो आहे न, त बि असां खणी चोथे ॾींहुं अचूं तव्हां सोशल डिस्टेंस रखंदासीं। सोशल डिस्टेंस बि रखंदासीं। हा त मां चवण जो मक़सदु आहे तव्हां इहो त न चओ त मां वाङण भला पचाईंदी आहियां उहा न मां उहो चया बि न न। अच्छा ईद जी जेका स्पेशलिटी आहे, या तव्हां इहो चओ त भाउ बसर त मां लाजवाब कराईंदी तरह तरह जा क़िस्म जेके ताम आहिनि तरह तरह ईअं त महिमाननि खे असां कोन था खारायूं। मतिलबु इहो अच्छा अच्छा ईद जी स्पेशलिटी जेका आहे मुंहिंजी उहा आहे खीर खारकूं, मां ॾाढियूं सुठियूं पचाईंदी आहियां। सस्ते कम ते अची वियो न। न न न इहो सस्तो कमु न आहे, इहो ॾाढो महांगो आहे ऐं महिनत लॻा। इन में बादाम, इन में पिस्ता, इन में खीर, इन में खारकूं ऐं सॼी राति ने घुमाइबो आहे, उन ते महिनत कबी आहे, तॾहिं सुबुह जो वञी तयारु थींदियूं आहिनि ऐं बहितरीन डिश हूंदी आहे ऐं सभई मूं वटि खाइण ईंदा आहिनि तक़रीबन सॼी फैमिलीअ वारा। सही। त पंहिंजो ख़र्ची कंहिंखे ॾींदा आहियो? ख़र्ची पंहिंजनि ॿारनि खे ॾींदी आहियां, जेको बि मूं वटि ईंदो आहे, मुंहिंजा भाणेजा ईंदा आहिनि उन्हनि खे, पंहिंजनि ॿारनि खे, ॿारनि जे दोस्तनि खे, जेके बि ईंदा आहिनि ॿार सभिनी खे मां ख़र्ची ॾींदी आहियां। तव्हां नंढा हूंदा कॾहिं ख़र्ची ते रुना? ख़र्ची अल्हम्दुलिल्लाह मूंखे हमेशह ॾाढी सुठी मिली आहे। कॾहिं नंढपण जी ॻाल्हि थो कयां? नंढपण में बि ॾाढी सुठी मिली आहे, मिटनि माइटनि खां, दोस्तीअ वारनि खां, बाबा वारनि खां, मतिलबु कॾहिं बि इहा तंगी न महसूस थी आहे। ठीकु आहे। त न पर वरी बि थींदो आहे कॾहिं कॾहिं ख़र्ची हिकिड़े भाउ खे वधीक मिली, नादर खे वधीक मिली वई, ज़ाइद आहे घटि मिली, तव्हांखे थोरी मिली, मिसाल तौर ते त माण्हू रुसंदो आहे, पोइ वरी ख्वाहिश हूंदी आहे, पोइ परचाईंदो आहे माण्हू। न न ईअं कॾहिं बि न लेछड़ंदो आहे ॿार। साईं जेको आहे न नंढपण में सभु ॿार ईअं कंदा आहिनि। मैडम वारनि जो ख़ानदान बाशऊर ख़ानदान आहे, इन जे करे वॾो थो विराए न, वॾो बाशऊर माण्हू हो, इन जे करे उहो त शऊर 4 साल 5 साल वारो हूंदो, 4-5 साल वारो ॿार हूंदो, चपल बि न पाईंदो हूंदो, डोड़ंदो बि हूंदो, लेथड़ंदो बि हूंदो, 7 साल वारो, 8 साल वारो, 10 साल वारो बाशऊर त 12-13 साल ॿार जी ॻाल्हि नथो कयां, मां थो कयां जेको ख़र्ची विराए थो, माना साईं वारनि जो मैडम साहिब जेको वालिद साहिब बाशऊर माण्हू हो न, इन जे करे समाज जे पुराणी सदीअ जे तमामु वॾनि बाशऊर माण्हुनि मां हिकु माण्हू हो, इन जे करे हिननि जे ख़ानदान इहो न हूंदो हुयो ख़र्चियुनि जे माना करण जो। असां जहिड़ा जेके ॿारड़िया सफ़ा ॿारड़नि जा ॿार रोअंदा आहिनि, बाक़ी बाशऊर माण्हू जा ॿार रोअंदा आहिनि। बाशऊर माण्हू कॾहिं न रुनासीं न, मां इन तव्हां ख़र्चीअ जी ॻाल्हि था चओ न, त इन ते कॾहिं न रुनासीं, बाक़ी इत्तेफ़ाक़ थी सघे थो कॾहिं पाण में विढ़िया आहियूं, कॾहिं कंहिं ॻाल्हि ते रुनी बि हूंदसि, पर मूंखे अहिड़ी का ॻाल्हि यादि अचे कोन थी। सही आहे। ठीकु आहे, ब्रेक जो टाइम थियो आहे, नाज़रीन सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। ईद जो ॾिहाड़ो आहे, ईद जो 3 ॾींहुं आहे, ईद जी ख़ुशियुनि में पंहिंजनि पाड़े वारनि खे, ग़रीबनि जे ॿारनि खे ज़रूरु यादि कयो, उनखे ईद जूं ख़र्चियूं ॾियो, ईद जा कपिड़ा पारायो ऐं गिफ्ट्स ॾियो। इन हवाले सां असांजे महिमाननि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। फता साहिब, ब्रेक खां अॻु में साईं मैडम शायद आबड़ो ॿुधायो त मां ईद जे ख़र्च ते कॾहिं न रुनसि। तव्हां त ज़ाहिर आहे शिकारपुर मदद जी आहियो, ऐं छा था सम्झो तव्हां रुनो, लेथड़ी आहियो, छा कयो, शाख में टपो रुनो हुते? हा न न असां सभु कमु कया अथसि। असां ख़र्चीअ ते रुना बि आहियूं, ख़र्चीअ ते अबे जा बि, अम्मा जा पादर बि खाधा अथसि। केतिरी ख़र्ची मिलंदी हुई असांखे? सभ खां पहिरियां मिलंदा हुया 5 पैसा, पोइ वरी 10 पैसा थिया, पोइ वरी 4। हिन में छा फ़र्क़ु आहे? टको पैसो पाई में छा फ़र्क़ु आहे? वॾो मथे केरु आहे?
असल में सिंध में न, सिंध में ॻाल्हि सम्झ माण्हू अचे नथी। हाँ सिंध में डॉलर बि हले पियो, पाउंड बि हले पियो, रोबिल बि हले पियो, टको बि हले पियो, पैसो बि हले पियो। असुल सिंधी लफ़्ज़ कंहिंखे अचे ई कोन थो। सिंध में जेको पैसो आहे, रुपया मनी आहे, इनखे सॾिबो आहे ॾोकड़। उहो ॾोकड़ असांजो जेका करंसी जो नालो असांजो सिंध जो आहे ॾोकड़। सही। उहो ॾोकड़ त हाणे पाण हुनखे पासे ते खणी वियाऊं। अरबनि जा गुलाम थियासीं, तुर्कनि जा, अफ़गाननि जा, ईराननि जा, फलाणनि जा, टीरनि जा, हिंदुस्ताननि जा, कंहिंजा त असांजा पंहिंजा कम सभु रहिजी विया। त इन जे करे उहो असां पोइ जेको जहिड़ी करंसी लागू थी उनखे था ॾिसूं। हाणे बुनियादी तौर ते इहो आहे त हू पहिरें दौर में हलंदा हुया पंहिंजो आना, 6 आना, 12 आना, 4 आना, पोइ ईअं। त असां आहियूं जीअं त पुराणे दौर जा 1970 जी पैदाइश, त शुरूआती तौर ते असां वटि आननि वारो हिसाबु हलंदो। उन ज़माने में इहे सभु ख़र्चियूं वग़ैरह असां वरितियूंसीं बि, मिलियूं बि से बि। ॿाराड़ी जा माण्हू ठुप कचे जे पासे में रहंदड़, सो उनजे करे पाण वटि इहे सभु शयूं हुयूं। पर नंढे इलाइक़ो वटि मां में अलाए छो हिकिड़ी आहे त मां सयूं न खाईंदो आहियां सफ़ा। उन करे खट जे में ॿधिबियूं, उतां ठाहे बियूं, मशीन थींदी उहा पर सयुनि सां मुंहिंजी न कचिन सां पवे न भुगलनि सां पवे। छो सयूं कहिड़े घर, तव्हांजे घर में कीअं ठहंदियूं? असांजे घर में हिकिड़ी, असांजे सॼे ॻोठ में वाहिद मशीन असां वटि हूंदी हुई। उहा मशीन सयुनि में पूरो 3 ॾींहं सुबुह मंझंदि शाम हर घर में शिफ्ट थींदी, सयूं ठहंदियूं। खट जी तांग जे पासे में जेको ख़ाली हूंदो आहे उन में अधबी, पोइ अटो ॻोइबो, पोइ उन में विझबियूं, पोइ तव्हां असांजी मदद करायो, असांजी तव्हांजी मदद कराईंदासीं। पोइ जंहिंमें कपिड़ा सुकाइबा, ओड़ी वरी तार खे रसीअ खे धोई, पोइ उन में वरी सयूं खणी वञूं त रखबियूं, वरी पोइ 3-4 कलाक सुकी वेंदियूं, वरी शाम लाहे रखबियूं, पोइ वरी उन्हनि मां सॼियूं ठाहिबियूं। पोइ हुन में 3 कम हूंदा, पाणी में बि ठाहिबियूं, मिसकीन माण्हू आहे त, जेकॾहिं थोरो सुखियो आहे त वरी गेह में बि ठाहींदो। सही। अञा वधीक सुखियो आहे त उन में वरी ॿियो सामान, माना इहो पंहिंजो बादाम मिश्री इहो सभु विझंदो। अञा सुखिया आहिनि त वरी भुगल ठहंदियूं, छो भुगल पाणी में ठहंदियूं ई कोन, उहे गेह में ठहंदियूं। त इहे सभु मामला मसला असांजे घर में थींदा। मां सयूं खाराइण वारनि में त हुउसि, पर पाण मां अॼु ॾींहुं ताईं न खाईंदो आहियां। सही। बाक़ी हाणे इहे नंढे लाइ असां ॿाराड़ी जा माण्हू हुआसीं न, त असां वटि ख़र्चियुनि जो रवाज़ कोन हो। छा वठंदा ॿुधायो? दुकान ई कोन आहे त ख़र्ची वठंदा हुआसीं। असां वटि हिकिड़ो माण्हू वेंदो हुयो जेको परे वञी सभिनी खे कंहिंखे ईद मुबारक चई, पोइ वरी पंहिंजो नुक्ती, लॾूं या इहे वरी 2-2 किलो या अधु किलो वठी ईंदो सॼे ॻोठ जा, सभिनी घरनि खे विराए ॾींदो, पोइ उहो सभिनी खे मिठाई मिलंदी हिसे सां। सो असां इहे शहरी क़िस्म जे तरीक़े वारनि जा न माण्हू हुयासीं, न को रहिया आहियूं, अञा ताईं आहियूं। इन करे पाण सां इहो ख़र्ची वारो रवैयो कोन्हे को। पोइ वरी मां जॾहिं हिते हैदराबाद, जामशोर, कराची इन इलाइक़नि में लिखियो पढ़ियो आहियां त मां सदाईं डेवलपमेंट, तरक़ी जे मामले में सदाईं मक़रूज़ रहियो आहियां। इन जे करे ख़र्ची मां बि न ॾींदो आहियां। गर्लफ्रेंड खे बि न ॾींदा? गर्लफ्रेंड त मुंहिंजो आहिनि ई कोन, पर वॾा कंजूस आहियासीं। ख़र्ची बर्ची ॾियण जो पंहिंजो रवाज़ ई कोन्हे को। ख़र्ची हाणे मुंहिंजी शादी खे 24 साल थी विया आहिनि, मुंहिंजी घरवारी ॾींदी आहे। सही आहे, ठीकु आहे। पाण ख़र्ची न पाण वरितीसीं न पाण ॾियो। तव्हांखे उहा ख़र्ची ॾींदी आहे घरवारी? मूंखे सॼो ख़र्चो ई उहा ॾींदी आहे, उहा न हुजे त मां हली न सघां। ठीकु आहे। आदि नुसरत परवीन सतो साहिब, तव्हां ॿुधायो तव्हांखे भला ईद जी ख़र्ची केतिरी मिलंदी? नौशर फिरोज़ जा माण्हू चवंदा ईद ख़र्ची में ॾाढा ख़ुशहाल आहिनि। हा जी अदा, बिल्कुलु असांखे ख़र्चियूं ॾाढियूं मिलियूं ऐं पंहिंजी फैमिली में सभिनी जे तरफ़ां मिलंदियूं असांखे नंढपण में। हा नंढपण, पर स्टिल अॼु ताईं बि मिलनि थियूं। केरु ॾींदो हुयो? पंहिंजा सभ खां पहिरियां त बाबा ॾींदो हुयो, अम्मा, ऐं उन असांजे दौर में त जेको आहे 100 रुपए। 100 रुपयो? जी। तव्हां माना हाणे ॼाओ छा? अॻे त आना टकनि पैसनि पाइनि जो ॻाल्हि पई हले। 100 रुपए जो त इन करे मूंखे यादि आहे। त वॾो ज़ुल्म आहे। तव्हां आनो टको इन मां लॻो आहे त मैडम साहिब जी उमिरि 35 सालनि जे लॻभॻि आहे। अच्छा। हा, जिन जी उमिरि 35 साल लॻभॻि आहे उहे रुपयनि में ॻाल्हियूं कंदा। अच्छा। हा, बाक़ी जिन जी उमिरि 40 खां अबो आहे उहे टकनि पैसनि में ॻाल्हियूं कंदा। अच्छा। हाणे मैडम जेकॾहिं चाहे त पंहिंजी उमिरि ॿुधाए त असांजी ॻाल्हि सची आहे। केॾो मुश्किल सवाल। ठीकु आहे। हा, इन जे करे इहा ॻाल्हि, इन करे इहा ॻाल्हि आहे जेके मैडम साहिब उमिरि ॿुधाइनि, मुंहिंजी मैडम साहिब उमिरि जेके 35 जे लॻभॻि आहे। हा, त पोइ 100% ॻाल्हि सही आहे। हा, रुपयनि में थींदी। पर जे 40 खां मथे थी किरास थी करे 40 खां आहे, पोइ जेको आहे सो माना त इहो रुपयनि वारी ॻाल्हि क़ाबिल क़बूल कोन्हे। मां वधि में वधि 22 सालनि खां वधीक न ॿुधाईंदसि। हा, 22 चए त असां 16 साल पे चए, तव्हां 22 ते
दिल ते पत्थर रखी इहो ॿुधायो त भई असली केरु ॿुधाईंदो ना ना ये मैडम साहब मैडम जो मक़सद ख़बर छा आहे त 22 माना ॾींहं ऐं 22 राति सही मैं 44 साल में 1976 में मैडम जाई है अल्लाह ठीक है 44 76 से ना माना तकरीबन माना इहो करे भोटे जे दौर खां पोइ आहे न पोइ आहियां मां हा त पोइ माना रुपयनि जी ॻाल्हि सही आहे पोइ हुन छा वठंदा हुआ भला बस इहो सर तव्हां सां थोरो क्लियर कंदी हलियां त भुटे जे दौर में न न मां अदालत न पियो हलायां अम्मा जी शादी कोन थी भुटे जे दौर में अच्छा छो त मुंहिंजी मदर हमेशा इहो एग्जांपल ॾींदी आहे त जॾहिं भुटे साहब खे फांसी आई त मां रोई रोई एॾो परेशान हुयसि छो त मुंहिंजो नानो जेको ख़ासि जेको आहे सो भुटे साहब सां हुननि जी तमामु घणी हुई त उन्हनि चयो त एॾी रोअंदी हुई जो सफ़ा परेशान थी हुई कुझु खाईंदी कोन हुई पोइ हुनखे डॉक्टर साहब मशवरो ॾिनो त हिननि जी शादी करायो त इहो अक्सर इहा माना मशहूर ॻाल्हि आहे हाणे मतिलबु इहा मूं क्लियर कई त भुटे जे दौर में अम्मा जी शादी कोन असांखे तव्हां जेका ॿुधायो 16 ॿुधायो 22 ॿुधायो क़बूल आहे ठीकु आहे बसि न त करना न बिल्कुलु बिल्कुलु साईं नसीर साहब तव्हांखे केतिरी ख़र्ची मिलंदी हाणे तव्हां फताह साहब वारो फार्मूलो यादि कजो फताह साहब जो फार्मूलो सचो थियो न साबित सही हा त मैडम जी 35 के लॻभॻि उमिरि आहे तालुक मुंहिंजा मामा वरी कुरेशी आहिनि त असांखे चाचा मामा ॾींदा हुआ ख़र्ची उहो 10 रुपया 20 रुपया ईअं मिलंदी सही माना जेके नोटी कहिड़े दौर जी ॻाल्हि था कयो ऐं ॻाल्हि पियो करायां 77 76 जी मुंहिंजी एज जेका न 55 आहे ऐं 65 जी आहे त लिकाणे जो अर्ज़ु कोन्हे सही त उन दौर में तव्हांखे जेके 10 रुपया 20 रुपया जेके बि मिलिया मिसाल तौर छा ख़र्च कीअं ख़र्च कंदा सिनेमा ते फिल्म ॾिसण वेंदा फिल्म ॾिसण वेंदा हुआसीं ॿियो हे अली बाबा ते चांहि पीअण या राति जो छोला खाइण ऐं उते ईद ॾींहुं ख़ासि तौर ते वरी मिलंदा हुआ छोला माना चिकन छोला मिलंदा हुआ ख़ासि तौर ते डिश हूंदी ऐं बाक़ी पोइ आइस्क्रीम वग़ैरह अली बाबा उन ज़माने में ज़ाहिर सुठे में सुठो बहितर जॻह उहा ई हूंदी हुई उन या मिडवे होटल असांजे पाड़े में हीराबाद में उहा उते बसि इहो ई हूंदो फिल्म कहिड़ी सिनेमा शोआब सिनेमा में न शोआब न चांदनी बि हूंदी हुई चांदनी हुई बम्बिनो ही सभु सिनेमा हूंदियूं न ही त तव्हां कहिड़ी सिनेमा ते वेंदा हुआ असांजा ही वेनस जेका सुठी फिल्म हूंदी न सिनेमा जो थोरी फिल्म हूंदी न वेनस सिनेमा नंढपण में जेका ॾिठी जेका अञा ताईं यादि आहे इलाही इंग्लिश फिल्मूं ॾिसण स्पाई लॉर्ड मी एॾा ई जेम्स बॉन्ड जो उन ज़माने में हूंदो घणो कहिड़ो माना जेम्स बॉन्ड हुयो हा राजर मोर ऐं एक्ट्रेस में एक्ट्रेस जी ख़बर कान्हे यादि कोन्हे एॾो न एॾो ब्लैंक थी वियो यानी एॾो विच में गैप अची वियो इन्हनि शयुनि जो त हाणे प्रायोरिटीज़ में ख़तम थी वियो कहिड़ी वणंदी आहे एक्ट्रेस पाकिस्तानी हिंदुस्तानी कहिड़ी वणंदी आहे छॾियो नंढपण खे हाणे तव्हांखे अपॉर्चुनिटी मिले फिल्म ॾिसण लाइ बॉलीवुड माल वञो किथे माल वञी ॾिसो वञी तव्हां ठीकु आहे त कहिड़ी फिल्म ॾिसणु चाहींदो कहिड़ो टीवी अदाकार में सजल हिकिड़ी उहा ॾाढी सुठी लॻंदी आहे उन जेका बसि वधीक एॾो न एतिरो टाइम ई न हूंदो आहे न हक़ीक़त में पोइ अगरि माण्हू ॾिसे बि थो या टीवी या नेट ते वेहंदो आहे उहो त आहे आदत पोइ जेको बि हूंदो आहे उन सां उहा प्रायोरिटी कान्हे माना फिक्स कान्हे चलो नंढपण जूं कहिड़ा फ्रेंड्स आहिनि जेके तव्हांखे नंढपण में राति चिंदी रांदि खेॾंदा हूंदो ॿियूं रांदियूं खेॾंदा हूंदो उहे तव्हांखे यादि ईंदा उहे अञा ताईं दोस्ती त हीअं ताईं हले पई असांजे जेको स्कूल जा दोस्त या हीअ पाड़े में जेके दोस्त हूंदा उन्हनि सां इलाही हा कामरान आहे मुश्तबा आहे सुशील आहे मोहम्मद अली आहे रोशन आहे असां गॾु जेके पढ़ियासीं बि स्कूल खां अञा ताईं असांजी दोस्ती हले पई तक़रीबन महीने में असांजी रियूनियन थींदी आहे दोस्तनि जी ज़रूरु थींदी आहे ऐं बाक़ी जेके हीराबाद जेके असां नंढे हूंदे जा दोस्त उहे त असीं रोज़ु मिलंदा आहियूं तक़रीबन रोज़ु राति 10 बजे 9-10 बजे गॾु ज़रूरु थींदा आहियूं कलाक मिलंदा ज़रूरु आहियूं उहे सभु दोस्त कोविड जेको न माना बाक़ाइदा कोविड में इश्क बि वधिया आहिनि जहिड़ा बि वधिया आहिनि तलाकूं बि वधियूं आहिनि घणा मसइला थिया आहिनि न टेक्नोलॉजी तब्दील थी वई आहे उहो त हाणे आहे पर दोस्तनि सां जेके उन्हनि सां माण्हू मिले थो त फील थो थिए त असीं उन दौर जा आहियूं सही माना उहो विसरियो थी वञे ॻाल्हि त माना जेको असां पंहिंजे एज जे हिसाब सां जीअं नानाऊं आया आहियूं नानू विया अलहमदिल्ला त उहो विसरी वेंदो आहे दोस्त असीं गॾु हूंदा आहियूं त पोइ उहा ज़हन में घटि हूंदी ॻाल्हि पोइ उहो ई तव्हांजी ॻाल्हि त मज़ाक मस्ती जेका थींदी उहा हूंदी तव्हांजी ज़िंदगी ख़्वाहिश छा आहे बसि बीइंग अ पॉलिटिशियन मुंहिंजी ख़्वाहिश त इहा ई हूंदी त जेको असां वटि मुआशिरे में जेको एॾी बदनज़ीमी अची वई आहे एॾी नाइंसाफ़ी अची वई आहे
उन जे लाइ असांजी जीअं ॿहिराड़ी शहरनि में त असांजो कुझु न कुझु तरीक़ो थियो थो वञे, पर ॿहिराड़ी में जीअं पाणी पीअण जो कोन्हे, तालीम कान्हे, सिहत कान्हे, मेन जेको असांजी जेको ॾमर जेको चइजे न उहो आहे। अगरचे असांजा जे सिहत जा इदारा सही हुजनि हा त हीउ जेको हींअर टेंशन जेको असांखे दुनिया में पैदा थी चुको आहे त भाउ हॉस्पिटल में जेको वीचारो रुले थो, हिकिड़ी हॉस्पिटल खां ॿी हॉस्पिटल टी हॉस्पिटल, उहो न थिए। आम हालत में तव्हां हलिया वञो त हाला जे हॉस्पिटल वारो चवंदो हैदराबाद, हैदराबाद वारो चवंदो कराची, कराची में जिन्हा केतिरो करे, सिविल हॉस्पिटल केतिरो करे, तव्हां ॾिसो कहिड़े ते सां माण्हू रहियल आहिनि। उहा अगरचे बहितर हालत हुजे हा त शायदि एतिरो टेंशन असांखे न थिए हा। टेंशन त ज़ाहिर पूरी दुनिया में आहे, पर वरी बि इहो त उन्हनि खे इमीजिएट जेको न हुननि खे सहूलियत मिली सघे पई, माना जीअं चइजे न इमरजेंसी में हुननि खे मिली पई सघे। पर हाणे हिन वक़्तु किथां थींदी, कुझु न थींदी, ख़ुदा न ख़ासि अगरि एपिडेमिक अगरि चयो स्प्रेड थिए थो त असां वटि कंट्रोल करण जो जॻह कान्हे असां वटि। त जेका ख़्वाहिश मुंहिंजी आहे त साफ़ पाणी हुजे, सिहत जे हिसाब सां इस्पतालूं असांजूं टॉप क्लास जूं हुजनि, जेके अकॉर्डिंग जेतिरा पैसा अचनि था उहे पैसा बि लॻनि तॾहिं बि हाई क्लास जी थी वञनि। ऐं तालीम हर ॿार असांजो पढ़े, न्याणी छोकिरो छोकिरी सभु पढ़नि, ऐं इन तरीक़े सां असांजी क़ौम तरक़ी कंदी, जे असांजी क़ौम तरक़ी कंदी त असांजो मुल्क तरक़ी कंदो। शायदि उहा जेका असांजी ज़हनी आसूदगी असां वटि हिते जेके ॿहिराड़ी में या जिते तव्हां ॾिसो फ्रस्ट्रेशन जा असीं मारियल आहियूं, हर तरीक़े सां असीं फ्रस्ट्रेट आहियूं। पर तव्हां यूरोपियन ॾिसो आसूदा आहिनि, हू अर्ली रिटायरमेंट वठंदा घुमण था हली वञनि, छो त हुननि खे ॿिया टेंशन कोन्हनि। असांखे ही टेंशन आहिनि न, उहे बि असांखे वधीक फ्रस्ट्रेट करे विया आहिनि। त मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त अगरि इहा थी त शायदि असांजे मुल्क जे लाइ बि सुठो ऐं असांजे क़ौम जे लाइ बि सुठो। ठीकु आहे मैडम शाहिदा साहिबा, तव्हां छा था सम्झो तव्हांखे ईद जी ख़र्ची मिलंदी हुई, नंढपिणियूं कहिड़ियूं फ्रेंड्स तव्हांखे यादि ईंदियूं आहिनि? नंढपिण जूं मुंहिंजूं नंढपिणो लाड़काणे में गुज़रियो? नंढपिण मुंहिंजो 4हीं क्लास ताईं लाड़काणे में गुज़रियो। उन खां पोइ जॾहिं बाबा एडिशनल सेशन जज थिया त असां सखर में आयासीं। सखर खां पोइ पूरी सिंध तक़रीबन घुमियासीं ऐं पूरी सिंध में तालीम हासिलु कई। त 4हीं क्लास ताईं मां जेको लाड़काणो मूंखे यादि थो अचे, उन में एॾी सुठी ईद थींदी हुई जो मां तव्हांखे छा ॿुधायां, जो टांगे ते सभु दोस्तूं चढ़ंदा हुआसीं, नजफ़ हूंदी हुई ऐं सकीना हूंदी हुई ऐं ॿी हिकिड़ी सरला हूंदी हुई वायाणी हूंदी। छा सभु जेरियूं न आहिनि? न हाणे कोन्हनि, वास्ते में न आहिनि, मतिलबु वास्तो कोन्हे। उतां निकितासीं त पोइ उन खां पोइ हाणे ख़बर न आहे त उहे हाणे किथे आहिनि। छा थियो जो 4हीं क्लास में जो असां हिक ॿिए खां जुदा थिया आहियूं त उन खां पोइ वरी वापसि लाड़काणे वञणु हिकिड़ो दफ़ो ई थियो जो बाबा रिटायर थियो। त उन दौर में वियासीं त उन दौर में बि उहे शादी करे शायदि ॿाहिरि हली वियूं। मां पुछा कई त उन्हनि सां टांगे ते चढ़ंदा हुआसीं, सभई पैसा गॾु मिलाए टांगे ते चढ़ंदा हुआसीं, सॼे लाड़काणे जो चकर खाईंदा हुआसीं। वरी सर्कस हूंदी, सर्कस में वञी ॾिसण वेंदा हुआसीं, वरी शयूं वठंदा हुआसीं। त ॾाढी सुठी असांजी ईद गुज़रंदी, बहितरीनु, अञा ताईं मूंखे यादि आहे, ज़हन में अचे थो। उन खां पोइ जॾहिं बाबा एडिशनल सेशन जज थियो त ॼण असां हिकिड़े हुन में बंगले ताईं महदूद थी वियासीं, छो त हर शहर में दोस्ती त हुई, जिते बि वेंदा हुआसीं दोस्ती त थी वेंदी, पर उहे मिट माइट पुराणा कोन हूंदा, नयूं दोस्तूं हूंदियूं, उन्हनि जे घर वेंदा हुआसीं। पर ओड़ी आज़ादी जहिड़ा लाड़काणे में हुई उहा कोन असांखे मिली। त उते बि बहरहाल सुठी असांजी ईद गुज़रंदी। माना ॿियो छा, माना टांगे ते घुमण खां सवाइ ॿियूं, सर्कस ॾिसण खां सवाइ ॿियूं एक्टिविटीज़ छा हूंदियूं? ॿुधायांव थी न, त सर्कस खां पोइ वरी वेंदा हुआसीं पाण में दोस्तूं, हिक ॿिए जे घर वेंदा हुआसीं। वरी उन खां पोइ जेको आहे सो शयूं वठंदा हुआसीं दुकान। उन ज़माने में बिल्कुलु का पाबंदी न हूंदी, ॿारनि खे छॾे ॾींदा हुआ त ॿार आज़ादी सां घुमंदा फिरंदा। ख़र्ची रहिजी वई, ख़र्ची केतिरी मिलंदी? ख़र्ची उन ज़माने में 70s जी मां बि ॻाल्हि कयां थी त 8 आना 4 आना एतिरी मिलंदी, पर चङा ख़ासा पैसा थी वेंदा हुआ जो उन मां चङी अयाशी करे छॾींदा हुआसीं। घणी ख़र्ची केरु ॾींदो तव्हांखे? घणी ख़र्ची त बाबा खां ई मिलंदी हुई, ऐं उन खां पोइ अम्मा ॾींदी हुई, पुफी ॾींदी हुई, बाबा जे दोस्ती वारनि वटि वेंदा हुआसीं, उन्हनि वटां मिलंदी, उन्हनि जे ॿारनि खे असां वटां मिलंदी, असांजे घर मां मिलंदी। त अहिड़े नमूने सां एक्सचेंज थींदी रहंदी ख़र्ची, त ख़र्ची त इलाही सारी मिली वेंदी। लास्ट क्वेश्चन, नंढपिण जी उहा आख़िरी ॻाल्हि जेका तव्हांखे अञा बि यादि हुजे? नंढपिण जी बसि उहा आज़ादी, उहो घुमण यादि हुजे जेको माना तव्हां थधो साहु खणो, सोचियो में गुम थी वञो, भई इहो लम्हो।
हा उहे लम्हा वाकई सची ॻाल्हि इहा ई आहे त जीअं अॼु असांजा ॿार इंडोर गेम्स खेॾनि था, अंदरि घरनि में बंदि आहिनि, असां आज़ादु हूंदा हुआसीं, छोकिरा छोकिरियूं पाड़े जा सभु गॾिजी ॾाढो खेॾंदा हुआसीं, घुमंदा हुआसीं, फिरंदा हुआसीं, इंजॉय कंदा हुआसीं, शइ वठणु वेंदा हुआसीं, दुकान हूंदा हुआ, लाड़काणे जे विच शहर में असां रहंदा हुआसीं, के ॻोठ में न रहंदा हुआसीं, त अहिड़े नमूने सां उहा आज़ादी ऐं उहे उन्हनि ॻाल्हियुनि ते वाकई मां थधो साह भरींदी आहियां त केॾी असां, यानी मां इहे लगड़ बि उॾायो, साइकिल बि हलाई, चिदा बि खेॾिया, त कंहिं क़िस्म जी का पाबंदी न हूंदी, ॾाढो, ऐं उन जे करे ई असां शायदि बोल्ड आहियूं, उहा जनरेशन जो असां ॾाढो आज़ादी सां कड़के सां ॻाल्हायो, नंढपण मार बि ॾिनी हूंदी, झेड़ा वेड़ा कया न कड़के सां त न, मां ॾाढी मासूम हूंदी हुयमि, सची ॻाल्हि आहे, ॾिसो तव्हांखे लॻे थो न मां ॾाढी मासूम, मर्द जी तारीफ़ ते एतबार न कंदा, न मुंहिंजनि माइटनि खे ख़बर आहे मां ॾाढी मासूम हूंदी आहियां, मां एज़ ए मर्द तारीफ़ ई न पियो कयां, एज़ ए फताह तारीफ़, त ॾाढी मासूम हूंदी हुअसि, त कंहिंसां बि कोन विढ़ंदी हुअसि, विढ़ंदी हुअसि त पोइ ॾाढो जुंडा पट हूंदी, न न न पंहिंजनि दोस्तनि सां ई, पंहिंजनि दोस्तनि नादर खे मार ॾिनो हुआ, न नादर खे बि, नादर खे त ॾाढियूं मारियूं ॾिनियूं अथमि, तव्हांजी सभिनी तमामु घणी महिरबानी, शाहिदा परवीन अबड़ो साहिबु, साईं नसीर मेमन साहिबु, नुसरत परवीन सतो साहिबु, डॉक्टर अब्दुल फताह दाऊदपुर साहिबु, तव्हांजी सभिनी तमामु घणी महिरबानी। नाज़रीन, ईद जे आख़िरी ॾींहं ते तव्हां असांजे महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, यकीनन तव्हां हिननि कचहरियुनि मां महसूसु कयो हूंदो त जिते कोरोना वायरस सबबु दर्द, ॾुख, ग़म आहे, उते सभु महिमान इहो ई मैसेज ॾियनि था त समाजी विछी खे बरक़रार रखो, सोशल डिस्टेंस रखो, त जीअं तव्हां पंहिंजूं ज़िंदगियूं बरक़रार रखे सघो। जेकॾहिं असीं ज़िंदा हूंदासीं त अहिड़ियूं ईद जूं ख़ुशियूं मल्हाए सघंदासीं, ईद जा तोहफ़ा वठी सघंदासीं, ख़र्चियूं वठी सघंदासीं, घुमी फिरी बि सघंदासीं। यकीनन ईंदड़ जेका हज वारी ईद हूंदी, असीं उमेदु करियूं था त उहा कोरोना खां पाक हूंदी, जंहिंमें असां वरी पंहिंजी आज़ादी सां, जीअं शाहिदा परवीन अबड़ो साहिबु चयो त आज़ादी सां घुमी ईदूं मल्हाए सघंदासीं। उहे लम्हा वापसि ईंदा। पंहिंजो ऐं पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु रखो। पंहिंजे मेज़बान रऊफ़ चांडियो खे इजाज़त ॾियो।